नाज़रीन असां क़ंधकोट जी ख़बर शामिल कंदा हलूं। क़ंधकोट में आगा शमश पठाण जे तावन सां अलशफाआई ट्रस्ट सखर पारां लॻायल 3 रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप में 180 खां वधीक मरीज़नि जो ऑपरेशन कयो वियो। आगा शमश पारां क़ंधकोट शहर में लॻायल 3 रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप में अलशफा ट्रस्ट सखर मां आयल अखियुनि जे बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर आगा शाहजहान, डॉक्टर ओम प्रकाश, डॉक्टर अला बख्श, डॉक्टर यासिर जोखियो, कैंप इंचार्ज अली गौरमर ऐं ॿियनि 15 खां वधीक पैरामेडिकल स्टाफ कैंप पहुची इंसाननि जी ख़िदमत कई ऐं 1400 खां मथे मरीज़नि जी चकास करण बाद 180 मरीज़नि जो मुफ़्त में ऑपरेशन कयो वियो, जॾहिं त 1000 खां मथे मरीज़नि खे मुफ़्त चकास करे खेनि ऐनकूं ऐं दवाऊं पिणु मुफ़्त में फ़राहम कयूं वयूं। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर कश्मीर मुनवर अली मिठाणी कैंप जो दौरो कंदे चयो त ग़रीब अवाम जे भलाई लाइ ज़िले इंतिज़ामिया ऐं फ़िलाई तंज़ीमूं ॾींहुं राति कमु करे रहियूं आहिनि। आगा शमश पठाण इंसानियत ख़ातिर फ़िलाई कमु कंदो रहे थो, जेको हिकु साराह जोॻो अमल आहे। इंसानियत जे जज़्बे तहत क़ंधकोट में 3 रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप क़ाइमु करणु हिकु बहितर क़दम आहे, जंहिं सां ज़िले जे समें ग़रीब मरीज़नि खे फ़ाइदो हासिलु थियो आहे।